तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अव्हांजी ख़िदमत में जेका बादशाह जी ॻाल्हि कहाणी पेश करे रहियो आहियां उनजो नालो आहे शहज़ादो वज़ीरज़ादो लोहर ऐं खटरी। त अचो हलूं था कहाणीअ जे तरफ़। हिकिड़ो बादशाह जंहिंखे हिकिड़ो सकीर शहज़ादो हूंदो हो। शहज़ादे जी वरी वज़ीरज़ादे लोहर ऐं खटरीअ सां दोस्ती हूंदी हुई। चइनी दोस्तनि जी पाण में एतिरे क़दुरु प्रीत हूंदी हुई जो जेकॾहिं उन्हनि मां कंहिं बि हिक ते का मुसीबत ईंदी हुई त हर हिकु दोस्त कोशिशि कंदो हो त उहा मुसीबत मुंहिंजे ॿिए कंहिं दोस्त ते न अचे मगर मूं ते अचे। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो ॿियो माण्हू बि उन्हनि जे संगत में शामिलु थियण लाइ आयो। हुननि जी मर्ज़ी कान हुई त को धारियो माण्हू हुननि जे संगत में अचे, छाकाणि त केतिरियूं ई ॻुझूं ॻाल्हियूं हू पाण में कंदा हुआ ऐं कंहिंखे बि पंहिंजे दिलि जो अंत न ॾींदा हुआ। पर लाचार हुन पंजे माण्हूअ खे बि शहज़ादे जे चवण ते खणी पंहिंजे संगत में शामिलु कयऊं। हिकिड़े ॾींहुं वज़ीरज़ादे शहज़ादे खे चयो त हिन धारी माण्हूअ खे संगत मां कढणु घुरिजे, छाकाणि त असांजूं पाण में केतिरियूं ई ॻुझूं ॻाल्हियूं आहिनि। मता कंहिं दुश्मन हिन खे असांजे मथां जासूस करे मुक़ररु कयो हुजे ऐं असांजो राज़ किथे ज़ाहिरु न करे विझे। तंहिं करे हिन अजनबी माण्हूअ खां पाण खे एहतियात करणु खपे। तंहिं ते शहज़ादे चयुसि त अदा इहा असांजी वॾी भुल चइबी जो हिकिड़े ग़रीब ऐं अशराफ़ माण्हूअ खे पंहिंजे मजलिस मां कढी छॾियऊं। हीउ ग़रीब त असांजो दोस्त थी रहणु घुरे थो ऐं तमामु चङो माण्हू नज़र थो अचे। मूंखे उमेदु आहे त हिन माण्हू मां असांखे को ॾुखु कोन पहुचंदो ऐं हू असां सां वफ़ादार थी रहंदो। तोखे अजायो शक पवणु न घुरिजे। उन ॾींहं खां वठी हिन चइनि जे बदिरां सचपच 5 दोस्त थी पिया। पोइ हुननि 5 ई दोस्तनि जूं पाण में राज़ जूं ॻाल्हियूं हलणु लॻियूं ऐं कुर्ब मुहबत सां गुज़ारणु लॻा। बादशाह खे हिननि 5 ॼणनि जी संगत जी ख़बर हुई। हुन शहज़ादे खे घणो ई सम्झायो त इहे दौलत जा बुखिया दोस्त आहिनि जे मुसीबत जे महिल भॼी पासो कंदा। तंहिं करे उन्हनि जे संगत खे छॾ। पर शहज़ादे कंहिं बि तरह पंहिंजे दोस्तनि खे न छॾियो। इहो हाल ॾिसी बादशाह वझ पियो ॻोल्हींदो त कंहिं तरह उन्हनि ते मुसीबत अचे त पोइ दोस्त जी पाणे ख़बर पवंदी। हिकिड़े ॾींहुं रस्ते तां ईंदे उन 5 संगतीअ जो कंहिं माण्हूअ सां तकरार थी पियो। हुन कढंदे तरार उन शख़्स खे उफ़ट मारे विधो। सिपाही ग़रीब दोस्त खे पकिड़े बादशाह वटि वठी आया। बादशाह खांसि पुछो त खून तो कयो आहे? हुन जवाबु ॾिनो त हा बादशाह सलामत, इहो ॾोह मूंखां थियो आहे। शहज़ादे जे दोस्तनि मां हिकिड़े खे फाथल ॾिसी बादशाह ख़ुशि थियो ऐं ख़्यालु कयईं त हाणे ॿियनि दोस्तनि जी ख़बर पवंदी। सो यकदमि हुकुम ॾिनई त हिन शख़्स खे सुभाणे सुबुह जो फांसीअ चाढ़ियो वञे, अॼोकी राति क़ैद में रखियो वञे। बादशाह फ़ैसिलो कयो। अञा दरबार में वेठो हो त शहज़ादे अचे सलाम कयो ऐं बादशाह खे हथ ॿधी चयईं, बाबा साईं, इहो खून मूंखां थियो आहे। तव्हां बेगुनाह हिन वेचारे खे खणी क़ैद में रखियो आहे। बादशाह इहो ॿुधी पहिरें संगत खे क़ैद मां कढी शहज़ादे खे बंदि करण जो हुकुम ॾिनो। अञा उते ई वेठा हुआ त मथां वज़ीरज़ादे अचे ठका कयो ऐं बादशाह खे झुकी सलाम करे अर्ज़ु कयईं त बादशाह सलामत, तव्हां शहज़ादे खे बेगुनाह क़ैद में रखियो आहे। इहो ॾोह मूंखां थियो आहे, शहज़ादे खां न। तंहिं करे हिन खे आज़ादु करे सज़ा मूंखे ॾिनी वञे। उते बादशाह कुझु हैरान थियो, पर हुनखे त दोस्तनि जी दोस्ती परखिणी हुई। तंहिं करे हुकुम ॾिनई त शहज़ादे जे बदिरां वज़ीरज़ादे खे क़ैद में विझो। अञा उन्हनि ई ॻाल्हियुनि में हुआ त मथां लोहर दोस्त बि अचे दरबार में पहुतो ऐं यकदमि बादशाह खे चयईं त वाह साईं वाह, वाह जो इंसाफ़ था करियो। ॾोह करे हिकिड़ो, सज़ा भोगे ॿियो। असुल में खून मूं कयो आहे। वज़ीरज़ादे खे त असुल ॻाल्हि जी ख़बर बि कान्हे, तंहिं करे सज़ा मूंखे ॾियो। हुन लाचार थी वज़ीरज़ादे खे आज़ादु करण जो हुकुम ॾेई खणी लोहर खे ॿधायो। अञा घड़ी बि कान गुज़री त 5 संगती खटरी कपिड़ो ॻिचे में विझी ॾकंदो ॾकंदो अचे दरबार में किरी पियो। बादशाह खांसि पुछा कई तॾहिं हथ ॿधी चयईं त जीअंदा क़िबला, असुलु ॾोहारी आउं आहियां, पर हिननि दोस्तनि मुंहिंजी जान बचाइण लाइ पाण ते ॾोह आंदो आहे। इहा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे
जो आउं ॾोह करे लिकी वञा, विचां ॿियो को बेगुनाह दोस्त फांसीअ चढ़े। तंहिं करे आउं अचे हाज़ुर थियो आहियां। हाणे हिननि चइनी दोस्तनि खे छॾे मूंखे सज़ा ॾियो। बादशाह हिननि जे दोस्तीअ जो इहो मिसाल ॾिसी हुकुम ॾिनो त ही 5 ई ॼणा ॾोह जा ॾोहारी आहिनि। तंहिं करे जेसि ताईं इहा ख़बर पवे त खून कंहिं कयो आहे, तेसि ताईं फ़ैसिलो न थी सघंदो। हाणे सुभाणे उन्हनि बाबति वधीक जांच कई वेंदी। अॼु हर को पंहिंजे पंहिंजे घर वञी हथी को थिए। राति थी त बादशाह ख़्यालु कयो त ही 5 ई दोस्त अॼु राति ज़रूरु पाण में मिलंदा ऐं खून बाबति ख़बरचार कंदा। तंहिं करे छो न लिकी लिकी संदनि ॻाल्हियूं ॿुधजनि। जीअं हिकिड़े पासे इहा ख़बर पवे त हुननि में सचो ॾोहारी केरु आहे, ॿियो त इहा बि ख़बर पवंदी त अॻिते लाइ कहिड़ी सलाह था बीहारीनि। बादशाह चमड़ा पोश करे अधु राति जो अचे उन जाइ में लिकी वेठो जिते ही दोस्त अचे गॾिबा हुआ ऐं रिहाण कंदा हुआ। छा थो ॿुधे त शहज़ादो पंहिंजे दोस्तनि खे चई रहियो हो त जॾहिं बादशाह असां मां कंहिंखे बि फांसी जो हुकुम ॾींदो त आउं खेसि खंजर सां मारे विझंदुसि। उनखां पोइ बादशाही ज़रूरु मूंखे मिलंदी। पोइ कंहिंखे बि ताक़त न आहे जो मुंहिंजे दोस्तनि जे वार जो नालो वठे। वज़ीरज़ादो चवणु लॻो त जेकॾहिं असां मां कंहिं बि हिकिड़े दोस्त खे माराईंदो त आउं वरी उन में ज़हर मिलाराए छॾींदुसि। बादशाह खाण सां ख़तमु थी वेंदो। पोइ शहज़ादा तूं बादशाह त आउं वज़ीर, हिननि दोस्तनि मां हिकिड़ो सिपह सालार, हिकिड़ो ख़ज़ानची ऐं हिकिड़ो कोटवाल बनाईंदासीं। उते लोहर बि पंहिंजी राय पेश कई ऐं चयईं त बादशाह जे कचहरीअ वारी सॼी इमारत हिकिड़ी लोही कल्ह ते बीठल आहे। आउं उनखे धक्को हणी सॼी जाइ केराए मैदान करे छॾींदुसि। पोइ जेके बि उन जाइ में हूंदा से सभु बादशाह समेत ख़तमु थी वेंदा। उन बैदि खटी चवणु लॻो त बादशाह जॾहिं दरबार में वेंदो तॾहिं ज़रूरु कपिड़ा बदिलाईंदो। आउं उन्हनि कपिड़नि खे अहिड़ी ज़हरी दवा लाए छॾींदुसि जो हू कपिड़नि पाइण सां मरी वेंदो। बादशाह हिननि जी इहा समूरी गुफ़्तगू ॿुधी वॾे फ़िक्र में पइजी वियो। सुबुह थियो त दस्तूर मूजिबि खटी कपिड़ा खणी आयो, पर बादशाह चयसि त अॼु साॻियनि कपिड़नि सां दरबार में वेंदुसि। वरी मानी आई त बादशाह पाण त उहा न खाधी, पर ॿियनि खे बि खाइण खां मना कयईं। बादशाह नेराणू दरबार में आयो त शहज़ादे ऐं फिरियादीअ खे दरबार में हाज़ुरु ॾिठाई। उते फिरियादीअ खे चयईं त तूं जेकॾहिं मुंहिंजे सिर ऐं बादशाह जो ख़ैरु घुरीं थो त पोइ खून जो एवज़ असां खां वठि। उन लाइ तूं केतिरो बि नाणो चवंदे त असीं भरे ॾींदासीं, जेकॾहिं न त आउं इहा सारी हुकूमत तबाह थी वेंदी। आख़िरकार बादशाह जे चवण ते फिरियादी खून जे कसास वठण खां हटियो ऐं बादशाह खे चयईं त जीअंदा क़िबला अवी को फ़िक्रु न करियो, हीअ त हिकिड़ो सिर हो, पर 1000 सिर हुजनि त बि अव्हां जे मथां क़ुर्बान कजनि। मूं खून बख़्श कयो। इहो ॿुधी बादशाह हुनखे मालामाल करे छॾियो। बादशाह पोइ शहज़ादे खे वेझो अचण जो इशारो करे सिपाहियुनि खे हुकुम ॾिनो त हिन जी तलाशी वठो। तलाशी वठण ते हुन वटां हिकिड़ो खंजर निकितो। वरी दरबान खे हुकुम कयईं त कचहरीअ वारी फलाणी जाइ ते को माण्हू बीठल हुजे त उनखे झले अचु। दरबान वञी ॾिसे त उते हिकिड़ो माण्हू आहे जो वॾाण रखियो वेठो आहे ऐं ज़रे गढ़ ते कचहरीअ जो ख़ात्मो कयईं। पर दरबान अचे पकिड़े विधुसि। वरी खाधो घुराए ॾिसनि त सॼो साओ थियो पियो आहे। कुते खे गिरह खणी विधाऊं त छड़ी बि कान आयईं। वरी कपिड़ा घुराए ॾिठाऊं त ज़हर लॻण सबबि ख़ाक थिया पिया हुअनि। पोइ बादशाह चयो त राति मूं हिननि दोस्तनि जी गुफ़्तगू ॿुधी हुई। जेकॾहिं आउं जवाबदार खे फाहे जो हुकुम ॾियां हा त असीं सभु मरी वञूं हा। पुटु मूंखे खंजर सां मारे हा, वज़ीरज़ादे मानीअ में ज़हर मिलायो हो ऐं खटी कपिड़नि जे रस्ते ऐं लोहर असां सभिनी जे मथां जाइ किराए नास करे छॾे हा। बादशाह पोइ शहज़ादे उन जे चइनि यारनि खे वॾा वॾा इनाम ॾेई चयो त दोस्ती बेशक तव्हांजी सची चइजे, तव्हीं बेशक हिक ॿिए सां वफ़ादार आहियो।